नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में आऊं GDA में शामिल आहियां ऐं NPP जो चेयरमैन आहियां। सियासत खे छॾण जूं ख़बरूं ग़लति आहिनि। सियासत में नौजवाननि खे अॻिते आणण लाइ चयो आहे, बाक़ी ख़बरूं ग़लति आहिनि। सिंध मुआशी तौर ते तबाह थी चुकी है, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत है। GDA भरपूर तरीक़े सां सिंध जी अवाम जी हक़ीक़ी पार्टी थी उभरंदी, सिंध खे खुशहाल बणाए माफ़िया जो ख़ात्मो आणींदी। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार नेशनल पार्टी जे चेयरमैन ऐं साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई। मोरे जे सियासी समाजी अॻवान रियाज़ ख़ान जमाली खे उमिरि जी शहादत हासिल करे अचण ते मुबारकबाद ॾियण बाद साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कयूं। बाद में गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई सखी घराणे जे मौला बख्श मुबेजो मुनीर अहमद मुबेजो जी अमर जी वफ़ात ऐं शहादात अॻवान सैयद बशीर अली शाह ऐं PTI अॻवान सईद काज़िम अली शाह जे वालिद जी वफ़ात ऐं उस्ताद अब्दुल क़यूम मेमण जे घरवारी जी वफ़ात ते तॾे ते पहुची ॾुख जो इज़हार कंदे दुआ घुरी। हिन मौक़े ते सरफराज़ ख़ान जमाली, मलिक तौफ़ीक़, गुलाम रसूल पीरज़ादो, मुनीर अहमद जतोई, सेठ इक़बाल मेमण, मोहम्मद हाशिम नोहा, सीनियर सहाफ़ी जमाली, बख्शल अहमद, वली अल्लाह कोराई, गुलाम मुर्तज़ा आराई ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।